पाकिस्तान में रही करे बीइंग अ ट्रांसजेंडर एक्टिविस्ट ऐं इन कम्युनिटी जो तव्हां मेंबर आहियो, इन कम्युनिटी जे हक़नि जे लाइ ॻाल्हायो था, तमामु चैलेंजिस तव्हांखे फेस करणा पवनि था, ॾुखियाइयूं तव्हांजूं बि सोशल मीडिया ते घणियूं आहिनि त किथे किथे तव्हां कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस फील कया आहिनि। सो केतिरे हद ताईं सम्झो था त हाणे मतिलबु मां कयो आहे को कमु ऐं अलाह जो शुक्र आहे कंहिं मक़ाम ते पहुता आहियूं। सो केतिरो था फील कयो, सेटिस्फेक्शन जेको लेवल आहे उहा कीअं आहे? मां सम्झां थी त सेटिस्फाई त माण्हू घटि ई थींदो आहे, छो जेके असांजे मुल्क जा हालात आहिनि, जेके दुनिया जा हालात आहिनि, ॻाल्हि रुगो पंहिंजे मुल्क जी या पंहिंजे सूबे जी या पंहिंजी सिंधड़ी जी न कयूं, सॼी दुनिया जी ॻाल्हि कयूं त हालात सुठा न आहिनि। ऐं जॾहिं माण्हू कुझु बहितर कमु कंदो आहे, कुझु सुठो कमु कंदो आहे त कुझु वक़्त जी मूंखे ख़ुशी ज़रूरु थींदी आहे, पर उन खां पोइ नेक्स्ट अगेन को केस को अहिड़ी शइ अची वेंदी आहे जेकी मूंखे ॾाढी डिसहार्ट कंदी आहे। ऐं जेकी मुंहिंजी सेंसिटिव नेचर आहे उन जी वजह सां ई शायदि मां एक्टिविस्ट आहियां, बिकॉज़ मां ज़ाती बर्दाश्त न करे सघंदी आहियां। ऐं जेको हाल मुंहिंजी कम्यूनिटी जो आहे उहो अहिड़ो हाल आहे जो मां तव्हांखे शायदि लफ़्ज़नि में बयानु न करे सघां, पर मुश्किल हूंदो आहे। ऐं मां सम्झां थी ट्रांसजेंडर एक्टिविस्ट जॾहिं मां नंढी हुअमि तॾहिं मसइला उहे ई आहे जेके ट्रांस कम्यूनिटी जा हूंदा आहिनि। ऐं हाणे बीइंग एक्टिविस्ट, बीइंग सिटी काउंसलर, मसइला अलॻि आहिनि। मां सोचां पई त शायदि शयूं बहितर थींदियूं, पर न, शयूं हर हिसाब सां, हर एज सां, हर स्टेज सां डिफरेंट आहिनि ऐं मुश्किल आहिनि। सही, कॾहिं इहो फील न थियो त बाबा हाणे गिव अप कयूं, फज़ूल आहे, मतिलबु इन हक़ ते करणु, मतिलबु किथे पासे ते वञी वेही रहूं, दिलि आज़ारी ईअं एॾी मायूसी त अञा न थी आहे न? मायूस थियण वारी मां इंसान न आहियां। मूंखे काफ़ी सारे माण्हुनि चयो तूं ॿाहिरि हली वञ, सुठो स्कोप अथई, पढ़ हुते, स्कॉलरशिप ते हली वञ। मां चयो मतिलबु मां ॿाहिरि रही नथी सघां, मां हिते पंहिंजी सिंध में रहणु थी चाहियां, मां सिंध ई नथी छॾणु चाहियां, मां ॿिए सूबे ई नथी वञणु चाहियां, त मां मुल्क कीअं छॾियां? त मां हिन धरती सां प्यारु कंदी आहियां ऐं कुझु बहितर माण्हू हुजणु हिन मुल्क में बि ज़रूरी आहिनि, धरती में हुजण बि ज़रूरी आहिनि। कुझु ॿाहिरि वेही सुठो कमु कंदा आहिनि, असां उन्हनि खे बि एप्रिशिएट कंदासीं, पर मां चवंदी आहियां ग्राउंड ते हुजणु ज़रूरी आहे। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं इहो जेको धरतीअ सां पंहिंजो प्यारु आहे न सिंधियुनि सां, जेको सिंधी माण्हुनि में घणो नज़र ईंदो आहे मूंखे, सो इहो कुझु अलॻि ई आहे। ऐं तव्हांजो कॾहिं थियो आहे इत्तेफ़ाक़ इंटीरियर जी तरफ़ वेंदा हूंदव ज़रूरु तव्हां, उतां जा माण्हू कीअं था तव्हांखे मिलनि, उहा तव्हांखे कीअं था हुते? मां उनखे इंटीरियर न चवंदी आहियां, मां उनखे चवंदी आहियां त सिंध जा ॿिया शहर जेके आहिनि, हा मां बिल्कुलु होॾे वई आहियां, बिल्कुलु घुमी आहियां, पंहिंजे सॼो सिंधी तक़रीबन घुमी आहियां। कुझु नंढा नंढा ॻोठ रहिजी विया आहिनि, पर इनशाला होॾे बि वेंदमि। प्यारु आहे ऐं जेके नाइंसाफ़ियूं असां पाण सिंधियुनि सां थियनि थियूं न, त इहो अञा असांजे प्यार खे वधाइनि थियूं, उन एके खे वधाइनि थियूं। अच्छा, तव्हां जेको ज़िक्र बि कयो पाण त जेको आहे कमु कयो था पिया, जेकी तव्हांजी जॉब आहे उन थोरो उन हवाले सां मूंखे ॿुधायो, टास्क तव्हांजा छा हूंदा आहिनि, छा तव्हां कहिड़े उन ते प्लेटफॉर्म ते कीअं कमु कयो था? Currently, I'm working in very different organization. First, I'm working with UNDP and the Bridge Consultant Foundation, and we are working for a HIV prevention project. And second, I'm working with Gender Interactive Alliance on the mental health issues from the transgender community. I am an NLP practitioner, neuro-linguistic practitioner. So I do sessions for the transgender community. And with all of them, I'm doing a politics. I'm a first trans city councillor from Pakistan People's Party, जो मां हिस्सो आहियां। ऐं बस ये सब शयूं मां अॼुकल्ह कयां वेठी। अरे वाह, ज़बरदस्त।